हाकिम खान असली जेको त हिन खे न्याणीअ सियाणीअ जे लाइ हया हुआ दे अमा हाँ बा दे तो बन्या या कोन मुड़ंदी खैरा जे सिर ॾे खैर हुजे हाणे 10 रुपए जे करे वञे थो पियो बाक़ी जे न्याणीअ जे करे वञे हा त कॾो को हलियो वञे हा बग़ैर भाड़े जे ठया ठयो ॾाढी रहण नथो चवां त वञी थी मथे ते चढ़ंदी भले भले हिन खे सुञाणे ई कोई नथो कुत्ते जे पुछ में रुपयो ॿधल ॾिसे त उन जे कॾ बि लुर थो वञे पियो अमा हाणे तूं बस कर हिक जी न मोए जी मूंखे ग़लती लगी आ ॿियो तव्हांजो जहिड़ो ई नथो ख़तम थिए अदा वठ मानी सा आदि चाचा हम वॾा खूनी माण्हू पर दिलावर खां घटि खूनी कोन्हे को मुंहिंजे सूरत जो बयानो कमदार खे ॾेई छॾियो आहे पर कल्ह खां वठी इहो सॼो ज़ोर शोर मुंहिंजे पोयां पुलिस जा छापा दिलावर खान जे हमराहनि जा छापा वॾी वतवत आहे दादा वॾी वतवत आहे तूं ॻाल्हि न कर वॾी वतवत आहे पर मां हमरो खूनी माण्हू उन्हनि खे हथ ई न ईंदुमि अरे दिलावर खान शुक्र करे कि मुझको हटाल बचाव कोन हो हटाए वञा अरे दिलावर खान जे मान जा थाना कढी छॾिया पर दादा तव्हां जो का दंबू थमदूक आहे तव्हां मूंखे ॾियो मां पंहिंजो प्लान करे पोइ तव्हांखे वापसि ॾींदुसि न पुट असां ग़रीबनि वटि काॾो आई बंदूक पर न तुंहिंजो को पिस्तौल दितो न न बाबा असांखे कुहाड़ी बि कान्हे का वञ का गुलरी हुजे त दुश्मन जी अॻु कढी विझूं मुंहिंजी अधु जी भेण पाणी जो टुकड़ो त प्यार ऐं गिरह ते न वियो हयां त गिरह चढ़ियो आहे खोड़ पानी दे लाए खोड़ पानी वादो कर वादो कर कटा बोलियो नहीं है थावड़ हाकुन नहीं मानू अदा यो घड़ी घड़ी ता बाहर छा था ॾिसो मुझी अधु दी मुझी भेण चंदा त मानो अखि चीते जी करे ॾिठे तंहिंजे करे ॿाहिरि ॾिसणो थो पवे वे पुट वे काॾे थो वञी चाचा हिन महिल जोर शोर लॻो पियो आहे माण्हू ॿाहिरि निकिरे उहो सुठो आहे केॾी महिल घेरो थी सघे थो खुलियल मैदान ते हूंदासीं त वधीक फ़ाइदे में ठीकु आहे पोइ बुख लॻी त वरी गॾु ठीक है तुझो पांजो घर आ पुट चाचा तव्हां मूंखे तंबूक जो ॿुधायल आहे न पुट असां गरीब माण्हू बंदूक छा कंदासीं बाबा ग़लती थी वई चाचा इहो मुंहिंजी तंबूक ॻोठ ते रहिजी वई शायदि दिलावर खान जे माण्हुनि जा दिलावर खान जा बाग़ भला हा उन सां गॾु कमदार जा बाग़ भला हा ही परदेस आहे बाक़ी मूंखे तंबूक हथ अची वई त मां दुश्मन खे ॿुधाईंदुसि त केॾो खूनी माण्हू आहे चङो वधी दुआ कजा अल्लाह जी अमानत अल्लाह जी चाचा माशाअल्लाह हाकिम खान जॾहिं चयो था त पुलिस असांखे इजाज़त ॾेई छॾी आहे पोइ देरि छा जी किथे ईअं न थिए जो वक़्तु असांजे हथनि मां निकिरी वञे ऐं असां ईअं ई हथ मलींदा रहिजी वञूं देरि न थींदी जवार देरि न थींदी सिर्फ़ अॼोको ॾींहुं हिन नए मामले खे सुलझाए वठूं सुभाणे हली मूसा खान जे मथां ई टाकोड़ा विझंदासीं अरे सर भला हिननि कुझु ॿुधायो हे त तोते जियां था ॿोलिनि बाक़ी जा जेके ॿ साथी आहिनि न उहे पैसा खणी भॼी विया आहिनि उन्हनि खे हथु करणो आहे छा हिननि खे हुननि जे टिकाणे जी ख़बर न आहे छा अॼु उन्हनि सां प्रोग्राम अथनि मिलण जो जिते मिलण जो प्रोग्राम अथनि उते पहिरियां ई असां मोर्चा संभाले वेही था रहूं जेकॾहिं उन्हनि खे थोरो बि शक पइजी वियो त पोइ हू असांखे कॾहिं बि वठ न ॾींदा असांजा पैसा फबाइण एतिरा आसान न आहिनि जेतिरो सम्झी वेठा आहिनि जेकॾहिं उते न बि आया न तॾहिं बि असां खां लिकी कोन सघंदा हाकिम खान पर जेकॾहिं अॼु ई हथ अची वञनि त बहितर आहे
इन्हीअ करे असां तव्हां सां हलण लाइ तयारु आहियूं, पर इहो ॿुधायो त कहिड़े टाइम हलणो आहे। त पोइ कुझु घड़ी सबुर कर, अदा वॾो तयारु थी अचे त पोइ हलूं था। हाकिम खान वॾे रेस खे छो था तकलीफ़ ॾियो? अदा वॾे खे तकलीफ़ कोन ॾींदासीं, पर हुन खां इजाज़त वठण बि लाज़मी आहे। अदी भली भली अदी खैर हूंदई भा। अदी खुश आं? हाँ शुक्र। बे अदी अदा खुश त आहियो न? बस अदी मौला जा करम आहे। अदी मानी खाई त तयार करे वठां। न न भेण मानी त खाई आई आहियां। बाकी चाहे प्यारी खीर आहे घर में? खोड़ खीर अदी खोड़ खीर, बाबुल वारो करे अदी के चाय पियार। तुझे घर में फायरिंग लगी पई आहे? खैर ताए? ता ये छोरो हूंदो। लगे तो घर में ढोर काहे पिया आहिनि? छो दी दर बंद करे कोन आई हुई छा? अरे भा समझा थी ज़हन ता गाल लही वई अथम, वनी ॾिसां थी। वे अदी वे राम थी समझा तो त तो वारो छोकर घर में हूंदो। ख़बर ही कान थी पवे। अदा लगे तो खैर ना है, मां वनी ॾिसां थी। मार का खुदा जी पैसे ही लाइन वाली घर में आई है। छात मुझे घर जो हाल करे भैया, मार खुदा जी पैसे थाम तो सजे घर जाके उछलिया थस। छडी दी सांस चाऊं गिलास में सामान खणी भी वई हुंदी लाइन मार पैसे उछले छा लाया थस। अम्मा पर बुखार से थी छा? तू वञो त सही। हाँ।
ये धूती अचई जन्नत हे अमा हे न हाँ बस त कर उनखे चई जाए त अमर खे सियत पवे बतवा हाँ यो सुबह ला कोई त सुमी पई हाँ 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 आई काने भाई काने हाँ किथे आई है कढिस बाहर मासी केर करे वई छिती थी आई सा होश थई न चरी आऊं थी आया या मां है काने भाई जेका मुझे नुकसान करे आई है सडीस बाहर मासी अम्मा के बुखार आहे रात खां वठी डके थी पई उठण जड़ी ना है बुखार आहे ने निभागिया के ऐ मुझे सजे घर जो सत्यानाश करे तस हाणे वरी बेचारी थड़थड़ा करे बुखार में पईया उथारीस गाड़ी खैरा जैसे रे खैर हो जे हई बुखार मुखे हा मुई जनी तू छोटी भी प्ले पई हई बाह लगई सके ओ मरे अरे रहमत कढे से मुई के गरम हो मथे गई मथे में सूरा मासी मां चाहे थी नेकुर असांजे घर मां अम्मा के एकड़ो सुबह खां डे थी बुखार न तो देवर ही आई मथे सूर विझण मथे जो सूर विझण ऐ मुखे एड़ो बेवकूफ न समझो होशियार कंदी सब एड़ो होशियार कंदी सब जड़ो ही निभागी मुझे घर जो करे आई है अज तो वन्या थी पर पोइ दिसजो न छाती कया हलाणे हल हशर कने असांजे घर जो अम्मा उठ वई हलिया खैरा सा खौसड़ हां
तुंहिंजे ख़बर सुस्त लॻो वेठो आहियां। असगर किथे आ? असगर बि अचे पियो। ॾे हालाल मुराद किथे आहे? मुराद खे छॾ, इहो ॿुधाए त पैसा किथे आहिनि? जे कम लाइ खसिया हुया न उन कम लाइ ॾेई आयासीं। इहा ग़लती भुलिजी बि न कजां। ख़बरदार मुंहिंजे वेझो जेको आयो गोलियुनि सां बरूर करे छॾींदोमांसि। जेकॾहिं ज़िंदगी जो ख़ैर घुरी थो त हथियार फिटा कर। अजी हथियार किथां आया? काॾे हलण जो इरादो कयो थी रुस्तम? सोचां थो त न मौत सां वटां हली थी अचूं जंहिं असांखे नई हयाती बख़्शी आहे।